मौलगान नहीं मां कमजोर आया नहीं खौफजदा तू मुझे बिरादरी जो है करे सोनी सलाह तो ॾियां माण्हुनि जो मेड़ खत्म कर मूंखे मुंहिंजी औताक ते या ठठरी पसंद ना है माण्हुनि जो मेड़ खत्म कर वो पाण में वेही ॻाल्हायूं था चोर मुंहिंजी औताक में चा पर जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ में बि निकितो त मां तोखे ॾहूण भरे ॾींदुसि। नवाब खान इहो सभु कुझु कयां हा पर हाणे तुंहिंजी ज़बान मथां इन बहावल खे यकीन नथो अचे जॾहिं तूं पंहिंजे मथां बीहंदड़ शाहिद खे गुम करे सघीं थो त पोइ तोखे चोरनि खे लिकाइण में केतिरो वक़्तु लॻंदो? ॿुधा नवाब खान मूंखे। नवाब खान असां ही मलाखड़ो तॾहिं ख़त्म कंदासीं जॾहिं तव्हां असांखे चोर वापसि करे ॾींदव। जेकॾहिं चोर हिते न आहिनि त पहिरियों सिधो छो था करिजो जेको सिधो अची तुंहिंजे दर ते जो शायद पूरो राज आहे। वापस कोन वेंदासीं असांखे चोर खपनि जहिड़ो आहे त जहिड़ो सही। नवाब खान मूंखे ख़बर आहे तुंहिंजे पोयां 7 राजी आहे पर ठो असां बि कोन आहियूं कुझु ॻोठ जा भाइर असां सां बि गॾु आहिनि उन जे करे चवां थो त रत बहाइण जी कोशिश न कर। जेसे ताईं चोर न मिलंदा तेसे ताईं हितां असां कोन वेंदासीं। साहब ॿियो अमरा इहो आहे खान साहब सिधो मूं मथां इल्ज़ाम हथ न आई त हाणे वरी चोरनि वारा ट्रेकड़ शुरू कया अथई। मूंसां अञा त मूंखे ॿिया बि घणा ई कम करणा आहिनि उन जे करे फ़िलहालु मूं वटि तोसां बहस करण जे लाइ वक़्तु कोन्हे को। बाक़ी लाकब जा दर तुंहिंजे लाइ मां खोले आयो आहियां। उते जेतिरा ॾींहं मूंसां जेके ॻाल्हियूं करणियूं अथई न हली कजांइ। 2 ॾींहंनि खां वधीक कॾहिं मूंसां खे लाकअप में विहारियो बि अथई या त मूंखे चालान करे सेंट्रल जेल मोकिलणो पवंदई या त मूं मां हथ कढी पंहिंजी जान छॾाइणी पवंदई। पहिरियां हली लाकअप में वेह उते हली पंहिंजे नसीब जी तस्बी खे सोरजाए त कॾहिं थी आज़ादी मिलई। हा मूंसा हिन दफ़े किसो कुझु मुख़्तलिफ़ आहे। इहा ख़बर तोखे थाणे ते पहुचण खां पोइ पवंदी। हाणे हलण जी तकलीफ़ कंदे या इहा तकलीफ़ बि मौजे अमले खे ॾींदे? हाँ साईं किस्सा मुख़्तलिफ़ थी चुका है उन जे करे मूसा खे तोसां हलणो ई पवंदो। अकबर हींअर जेके धमालू नवाब खान जे ॻोठ में लॻंदियूं हूंदियूं न से मिड़ई ॾिसण वटां हूंदई। शाम ताईं समूरी ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो कहिड़ो गंद थो थिए। अकबर गंद त हाणे वाकई वॾो थींदो। तव्हां चओ था त रक़म पूरी 5 लख हुई छा था सम्झो जंहिं भागे जा 5 लख गुम थिया हुजनि उनजी मत त खसबी न हींअर ताईं छितो थी पियो हूंदो। भाग्यो त गंद कंदो बाबा साईं पर मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में अञा ताईं नथी अचे। अंदर जूं ॻाल्हियूं दिलि जो भार वधाईंदियूं आहिनि। जेको पुछणो अथई पुछ। तव्हांखे इन दाव जी ख़बर कीअं पई इहो सोचे मां हैरान थी वेंदो आहियां। सिर्फ़ु इहो दाव न इन खां पहिरियां बि तव्हां अलाए केतिरा दाव ॿुधाया ऐं जिते जिते विया आहियूं ख़ाली नाहियूं मोटिया। इहा ॼाण तव्हांखे किथां पई? अकबर चोरनि जी नानड़ी मूंखे ईअं ई नाहे सॼो वेंदो। इन मां कुझु सबक़ असांखे बि ॾियो। मूं कुझु माण्हुनि जूं ड्यूटियूं लॻाए छॾियूं ऐं उन्हनि मां किन माण्हुनि जूं नज़रूं वापारियुनि ते आहिनि ऐं के माण्हू वरी हफ़्तेवार मालपुड़ी ते वेंदा आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे तर जे माण्हुनि ते नज़रूं रखंदा आहिनि। उहे माण्हू पंहिंजा ढोर खपाए
पैसा वठी जॾहिं खीसे में रखनि था त मुंहिंजा माण्हू उन्हनि ताईं नज़र पंहिंजी ओसी ताईं नथा हटाइनि जेसी ताईं शहर खां निकिरी पंहिंजे ॻोठ ताईं नथा पहुचनि। इन ॻाल्हि सां इहा पक थी वेंदी आहे त रस्ते में उन माण्हू न पैसा कंहिंखे ॾिना न ई बैंक में रखिया। इन ॻाल्हि सां पक थी वेंदी आहे त इहे पैसा उन महिल ताईं उन माण्हू जे घर में ई मौजूदु हूंदा जेसी ताईं हो इन पैसनि सां को ॿियो सौदो नथो करे। वॾो कमु आहे बाबा साईं। कमु त वाकई वॾो आहे, पर जेकॾहिं थोरो अकुल खां कमु वठंदे त हर कमु संजो थी पवंदो। तव्हां पंहिंजे ज़िद ते क़ाइमु आहियो बाल खान, पर तव्हां मुंहिंजे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो था वठो। पहिरियां तो पंहिंजे पुट शमीर जे अगवा जो इल्ज़ाम मूं ते लॻायो ऐं उन जा तो वटि के सबूत कोन हुया। हाणे पंहिंजे पाण खे कूड़ो थियण खां बचाइण जे लाइ नओं ड्रामो रचायो अथव। नवाब खान, ड्रामड़ा त तूं थो रचाई। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। आख़िर तव्हां कंहिंजे चवण में अची करे मूंखे बदनाम करण जी कोशिश में आहियो। नवाब खान, तव्हां असां सां ज़ाती दुश्मनी ते लही आया आहियो, पर असां न। असां त पंहिंजे हक़ लाइ विड़ूं पिया। जेके तव्हां असांजे मथां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि हुनजो रद्द अमल आहे। कॾहिं पुलिस जो ज़ोर असां मथां लॻायो था त कॾहिं मूंखे अगवा था करायो। हाणे वरी असांजे घर में खाट हणी ऐं असांजी चोरी कराई अथव। हाणे ॿुधायो त दुश्मन केरु आहे, असां या तव्हां? तूं जेके बि मुंहिंजे मथां इल्ज़ाम हया आहिनि हुनजो हिकिड़ो बि सबूत वाज़े कर, वाज़े साबितियूं पेश कर। जेकॾहिं मां ॾोही थियां त तव्हां मथां थियल हर हिकु नाइंसाफ़ीअ जो ॾोह ॾंड भरींदुसि। हुनजा सबूत साम्हूं आणियो, बाक़ी अजाई वाह वेला करण सां तव्हांखे कुझु बि कोन मिलंदो। नवाब खान, सबूतनि खे लिकाइण सां तूं सच खे कॾहिं बि लिकाए नथो सघीं। तुंहिंजूं असां घणियूं नाइंसाफ़ियूं बर्दाश्त कयूं, पर हाणे तुंहिंजी का बि नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। मां मञां थो तूं ताक़त में असां खां घणो आहीं, पर कमज़ोर असां बि कोन आहियूं। ही जेका नवाब खाने जे ॻोठ में बाहि ॿरी पई आहे न, इन में किथे न किथे तुंहिंजो हथ ज़रूर आहे। अदा, इहा ख़बर त मूं बि ॿुधी आहे। चोरी बहावल जी थी आहे। पहिरियों वञी नवाब खान जी औताक ते लॻो आहे। छिक छिका उन जे विच में पई थी हले। अदा, मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए, इन ॿिन्ही जे विच में मूं चाहत तो वञी किथां ज़ाहिर कया? पुट, अॼु ताईं जेका लाला ॻाल्हि कई आहे न, से सभु इल्ज़ाम तो ते साबित थिया आहिनि। बाबा, भला खणा तुंहिंजे सिर जो कसम। अबा, हेॾिस मां हथ थो ॿधाए, ॿेली मुंहिंजे सिर जे पोयां न प। खण माणे जो कसम। न बाबा न, अम्मा मिठड़ी आहे। जीजल जो कसम मां कॾहिं बि कोन खणंदुसि। वज़ीर, मां मज़ाक जे मूड में न आहियां। मूं जेका ख़बर ॿुधी आहे न, बहावल ऐं नवाब खाने जे विच में वॾी छिक तरण लॻी पई आहे। ख़ुदा न करे उन्हनि धुरनि जे विच में छेड़ो थो थिए ऐं खून थियनि था, पोइ ज़ाहिर आहे सभु को सबूतनि जे तरफ़ भॼंदो। अॻिते हली ख़बर पवंदी त हिन चोरीअ में तुंहिंजा हथ आहिनि। पोइ ॿुधाए, उहे खून कंहिंजे खाते में लिखिया वेंदा? ॿुधाए। लाला, अल्लाह पनाह ॾींदो पुट, पर जहिड़नि जूं ॻाल्हियूं पंहिंजे घर में था कयो, भितिन खे बि कन हूंदा आहिनि बचा। लाला, भली वज़ीर ॾोही न बि हुजे, पर तव्हांजे भाइरनि जी छिक छिक आहे न, इहा वञी सते ॻोठ में ख़बर पवंदी। वरी मसलो असांजी ॻीची में हूंदो पुट। अम्मा, इहा ई ॻाल्हि त मां वज़ीर खे सम्झायां थो त हाणे इहो वक़्तु न आहे रहियो। अदा, इन ॻाल्हि खे मां सम्झां थो ऐं इंशाल्लाह नई वरी का अहिड़ी ॻाल्हि थींदी बि। तूं यकीन रख। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, कयो मूं तो ते एतबार। अलाह कंदो तुंहिंजा हथ ई साफ़ हूंदा। हाणी हाणी हथ धोता आहिनि न, हे ॾिस, बिल्कुलु साफ़ आहिनि मुंहिंजा हथ। बस हाणे बस, बाक़ी ये चुंगियूं न ॾे, रखाई न ॿ टे चंबा। खान साहब, तव्हां हितां जो हाल त ॾिसो था पिया। हाणे तव्हां जो हाल त कीअं अचणु थियो आहे? नवाब खान, इहा बाहिर गो हिते न, पर जिथे किथे ॿरी पई आहे। 3 ॾींहं पहिरियां हिन भाऊ रुस्तम जे घरां धाड़ो लॻो आहे। 3 लख रोक ऐं
कुछ सोना जेवर। वो भला फुर जी ख़बर पई? हाँ नवाब खान, फरियादी हिन शख्स जी सुञाणप कई आहे। असां हिन खां मालूम कयो आहे त हिन ॿ नाला ॿिया बि ॾिना आहिनि। मूं सम्झो मता फरियादी ग़लति बयानी करे, हिन जे करे मूं हिनखे पाण सां गॾु आंदो आहे, मता को मिसकिन आड़ा में न पइजी वञे। ऐं उन ॿिनि मां त हिकु मूसा जी सुञाणप बि थी आहे। मूसा जो त कम ई इहो आहे। पोइ भाऊ बेशक कोन भुलियो हूंदो, पर साहब टियों चोर कहिड़ो आहे? टियों बि हिते मौजूदु आहे। फरियादीअ शमीर ॾांहुं इशारो कयो आहे। न खान साहब, फरियादी तव्हां वारो भुलियो आहे। शमीर ऐं बहावल सां मुंहिंजा लख इख़्तिलाफ़ हुजनि, पर बाबा मां गवाही थो ॾियां त ही मालवंद ऐं मच्छी मानी वारा आहिनि। हे इज़तदार माण्हू अहिड़ो कुदो कमु किथे था करे सघनि। पक सां तव्हां वारो फरियादी भुलियो आहे। माफ़ कजो सरकार, मां भुलियो न आहियां। नवाब खान, फरियादी खां भुल चुक थी सघे थी, छो जो राति जो वॻड़ो हो, थी सघे थो त चहिरनि जी सुञाणप थी न सघी हुजे, पर हिन सां त गॾु हुया न। तूं ॿुधा, तव्हां सां कहिड़ो ॿियो गॾु? टियों इहो आहे या फरियादी भुलियो आहे? इहो ई आहे साहब, कूड़ो आहे, कूड़ थो न। नवाब खान, माज़रत सां मूंखे कानूनी कार्रवाई करणी पवंदी। गिरफ़्तार कयोसि। हा भाई, पुत्र, मां सभु कुझु सम्झां थो। इहा रांदि किथां शुरू थी आहे, इनखे किथे ख़तमु करणो पवंदो, उहा मूंखे सभु ख़बर आहे। फ़िलहाल असां कानून खे हथ में कोन खणंदासीं। तूं घबरा न, तूं पुलिस सां गॾु वञ, मां बिलो पाण ई कयां थो। वयो वयो छोरो खंभजी वियो, शाहरू छोरो खंभजी वियो। खंभजी वियो, पर कंहिंजे हथऊं? वक़्त ताईं त वॾे घर वञी पहुतो हूंदो। पर ई छा कयईं जो छोरे खे पुलिस ॿधी वई? ॿाहिरि एॾो गोड़ लॻो पियो, छोरे खे घर में वेहण न पियो अचे। हो ज़ाहिर आहे पुलिस जे रुख त चढ़ंदो न। इहो बि भलो थियो, सुठो थियो, इन्हे में बि का भलाई हूंदी। अम्मा, अदा की पुलिस ॿधी है, तू थी चवीं त इन में भलाई आहे? अदा जी सजण ये दुश्मन। ओ अमड़े, मां तुंहिंजे भाउ जी सजण आहियां, माउ आहियां, तॾहिं जी शुक्र कयां पई जे इहो छोरो ॿाहिरि हुजे हा न। असां सभिनी खे आज़ार में विझे हा। आज़ार में त हू पाण पियो, तोखे वरी कीअं आज़ार में विधई? मूंखे ख़ौफ़ हो त 2 ॾींहनि खां पोइ शादी आहे रहे सजी छोरीअ नैना सां वठी छोकिरीअ खे रवानो थिए हा, त पोइ असांजो हशर छा थिए हा? इहो नवाब अचे हिते रहेसि, असांजे निड़ीअ ते छुरियूं वहाए हा पंहिंजे हथनि सां, असांजा बि खून लुढ़ी वञनि हा, तॾहिं जी शुक्र कयां पई त इहो खतरो टरी वियो। ख़ैर सां हिन नवाब जी शादी, पोइ वञी हथ जोड़ कंदीसांसि, पाण ई छोकिरे खे छॾाए ॾींदो। मां बि चवां 2 ॾींहनि खां वठी हिन रन जो साह ई सुको पियो आहे। असुल में हिन जे दिलि मथां इहा ई ख़ौफ़ वारी ढिबकी पई वञे त मता मूंसां छोरी खे भॼाए वञे। बाबा, अदा ॿार नाहे जो असां सभिनि खे मुसीबत में विझे हा। इहो क़दम खणे या न खणे हा, पर हाणे ख़ौफ़ टरी वियो। बाक़ी रहियो जेल, सो इहो छोरे जो पंहिंजो घर आहे। हा, इन जी इर्के चई आहे एॾे हूंदी हूंदी। हिरन मुआरी निभागियल है काॾे वई वञी हा ॿाहिरि ॾिसी अची हा त इहो मलाखड़ो ख़तम थियो अलाए न। भली इहो मो ख़ौफ़ में टेई पियो सड़े,
बचुल दी खबर मलाखड़ो खत्म थियो या न? मुआ माठ करे सुमी रहो। असां वारी घिटीअ में पुलिस पई घुमे। घर घर में खौफ छाइजी वियो आहे। चवनि था वॾा खून थींदा, वॾा खून। खून थींदा? ॿुध, रेस जो को बि माण्हू अचे न, चइजांसि लीमे खे बुखार आहे ऐं सी बि ॾाढो अथसि। 4 चक्कर माण्हू आया ने, मां उन्हनि खे इहो ई चयो आहे त हिनखे ॾाढो बुखार आहे। बचलो सुठो कई जो ईअं चई न, तमामु अॼु वणी थी। कंबल विझ संपा। असां लाइ निभागो शींहुं आहे। बाक़ी ॿाहिरि थोरो घोड़ तो ॿुधे त कुए वांगुरु अची घर में थो लिके। मां बि अॼु हिनखे उस ते सुम्हारे अहिड़ो त बुछड़ो कंदीमांसि, अॻियूं पोयूं कसरूं कढंदीमांसि। हिकु दफ़ो न पर 5 दफ़ा तुंहिंजे भाउ खे चयो अथमि, पर चए थो को मुनासिब वक़्तु ॾिसी वेंदुसि। तूं ई ॿुधा त अञा मां छा कयां? मुंहिंजे लाइ न मुनासिब वक़्तु आयो आहे न ईंदो। तूं ऐं अदा कोशिशि कंदो त थींदो न। तूं त हर वक़्तु मूं ते ई ॾोह ॾींदी आहीं, मूंखे ई पंहिंजो दुश्मन सम्झंदी। ईअं न आहे अम्मा, तूं पुफी खे ग़लति पई सम्झी। न अम्मा, तूं ऐं तुंहिंजी फुफी बिल्कुलु सही हो, ग़लति त मां आहियां। हाणे हिते बीहंदसि न त भाॼाई कंदी उबता सुबता सवाल, इन जे करे मां हितां वञा त सही आहे। अम्मा नाराज़ करे छॾी न पुफी खे। तुंहिंजी फुफीअ जी कावड़ी हा चपन ते बीठी हूंदी आहे। तूं ई ॿुधा त मां छा कयां? तूं हुनखे दिलासो त ॾेई सघी पई न त 1-2 ॾींहंनि में वञी हुनजे रिश्ते जी ॻाल्हि कंदासीं। जेकॾहिं मां ईअं चवांसि हा ऐं तुंहिंजो पीउ 2 ॾींहंनि में बि न हले हा, पोइ वरी तुंहिंजी फुफी चवे हा त अदा वञण लाइ तयारु हो, उनखे भाॼाई रोके छॾियो। मूंखे इहा ख़बर नथी पए तूं ऐं पुफी कहिड़ी ॻाल्हि ते चप पियो। अम्मा तूं मूं ते यकीन कर, तुंहिंजी फुफी सां मुंहिंजी का बि नाराज़गी कान्हे। थोरियुनि ॻाल्हियुनि ते हू मूंसां चिड़ी थी पए। अम्मा हाणे कीअं बि कर, कुझु बि कर, 2 ॾींहंनि जे अंदरि बाबा खे वठी पुफी जे रिश्ते जी वञी ॻाल्हि कर। ख़ुदा कंदो राज़ी थी वेंदा। ठीकु आहे मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदसि। वधी वॾो घोड़ हुयो, मालिक सणाइके जो मसलो तरी वियो। अदा तव्हांजे लाइ त मसलो तरी वियो, पर मुंहिंजे लाइ वॾो मसलो थी वियो। कोन वधंदो वधी, तो लाइ बि मसलो कोन वधंदो। अदा नवाब चए पियो त मूंसां खे पुलिस ॿधी वई आहे। जेकॾहिं हू आज़ादु हुजे हा, बहाना मुंहिंजी दिलि खे तसली हुजे हा, त मूंसां हुन छोरीअ खे भॼाए वेंदो, पर ईअं कोन थियो। अदी इहा शादी हाणे हर हाल में थियणी आहे। तूं इहो न सोच त दादा शादी न कंदो। हाणे इहो सोच त इन छोकिरीअ जे अचण खां पोइ तोखे छा करिणो पवंदो। अदा हुन छोकिरीअ जे अचण खां पोइ तूं ऐं मां कुझु न करे सघंदासीं। उहा छोकिरी नवाब खान जे दिलि ते राज कंदी, पोइ जीअं हूअ चाहींदी तोखे मूंखे ईअं करिणो पवंदो। अदी तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तूं ऐं मां हुन जा नौकर थी रहंदासीं। अदा जेकॾहिं हुन जा असां नौकर न बि थियासीं न, पर हिन घर में तुंहिंजी मुंहिंजी हैसियत नौकरनि खां का घटि कोन हूंदी। अदी तो वटि हर मसइले जो हलु आहे ऐं मूंखे यकीन आहे त इन जो बि हल तूं कढी वठंदी। अदा हिन ॻाल्हि जो मूं वटि को बि हल कोन्हे। मां सभु कुझु सम्झां थी। हाणे हिन घर जी मां नौकराणी थींदसि। अदी मां बि दादा ॾाढो बेवस आहियां। इहा शादी नथो रोकाए सघां। चयो पंहिंजे नसीब आहे। भागी कंबल में साह पियो थो वञे, बुसट थी वया। ॿाहिरि ॾिसी या मलाखड़ो हले पियो थो या टुटी वियो। ॾिसां थी जल्दी कंबल विझ मुंहं ते। बंदूक सिधियूं असांजे घर में लॻियूं पयूं ने। बंदूक हली इहो मोह ते फतिकी मरे। इन मोह मूं त असांजी जान छुटे। आदि बाचुला, ओ आदि बाचुला। बचलो ना है, बचलो आ बचलो। अरे ने भागा
तूं उसा में पियो आहीं तोसां त खेर आहे न। अरे मूंखे छॾ, ॿाहिरि ॾिस त केरु मुओ केरु बचियो। अञा मलाखड़ो केसि ताईं हलंदो ऐं पुलिस आहे जा भई? उहो मलाखड़ो सुबुह साण ई ख़तम थी वियो। तूं अञा खौफ़ में सुतो पियो आहीं। मलाखड़ो ख़तम थी वियो ऐं धूतीरनि सॼो ॾींहुं मूंखे हिन कंबल में साड़ियो आहे ऐं मुंहिंजो साह पियो वञे ज़रे घटि। बचियलो ओ बचियलो ने भागो होश मां निकिरी वियो। मां त पेर हटायां त जहिड़ो मुंहुं जी ॻीचीअ में न पवे। तो तिनी भाभी मूंखे ॿारनि जे लाइ कयो, हो कोन छॾींदो साईं। बावल पुलिस खे वठी आ, हुनखे खाट ॾेखार, पोइ हिनखे बंदि कराइनि त केस कोन ठहंदी। कहिड़े कानून जी ॻाल्हि थो करी यार, जेको वॾेरनि जो गुलाम आहे? छा इहो सूबेदार वकार मूंखे चोरी वापसि कराए ॾींदो? नको, जेको नवाब खान जे इशारे ते मुंहिंजे पुट खे धाड़ेल ॼाणाए, जेको ॿधी खणी वियो आहे, मुंहिंजे चवण ते नवाब खान जे मथां केस दाख़िल कंदो? पर पोइ बि केस दाख़िल कराइण लाज़मी आहे। खाट बंदि कराए वठां, पोइ केस बि दाख़िल कराईंदुसि, छोकिरे जी बि जांच कयां थो। इन सूबेदार सां बि मिलंदुसि, जंहिंजी ॻीचीअ में नवाब खान जी वफ़ादारी जो तोक पियल आहे त मुंहिंजे पुट शामिर कंहिंजी चोरी कई आहे। वज़ीर उन ॾींहुं मूं तुंहिंजो ऐं मूसा जो वॾो इंतज़ारु कयो। यार बि उन ॾींहुं होटल ते आयो। जॾहिं तव्हां ॿई अची वञो हा न त सुञाण थी वञे हा। नवाब खान ऐं मूसा जे विच में वॾो मसइलो थी वियो आहे। इन जे करे मूसा कोन पहुतो त मां बि कोन अची सघियुमि। मूसा सां छा थियो आहे? मूसा खे मूसा जा सॼी ज़िंदगी नांगनि जे ॿिरनि में हथ आहिनि। कोई डंगबो त सही न। हिन वक़्तु किथे आहे? अभी अॼु सुबुह ॻोठ में इहा अफ़वाह पई हले त मूसा लाकअप में आहे। वज़ीर जे करे ख़बर पकी आहे त पोइ यार सां हली मिली चऊं, न त ॾाढा मयारी थींदासीं यार जा। ठीकु आहे हबीब, मां शाम पकी जांच करे वठां त पोइ सुभाणे हलंदासीं। यारनि जो छा सोचियो थी? अभी मूसा खां सवा मां अधूरो आहियां। जेसीं ताईं मूसा जेल खां ॿाहिरि न ईंदो न त मां यारनि में हथ कोन विझंदुसि। जेका तुंहिंजी मर्ज़ी। अभी हाणे तूं हीअं कर, इन्हनि यारनि ते मुकमल निगाह रखियूं अचु। ॾिस त किथे उथनि था ऐं किथे वेहनि था। पोइ जीअं मूसा ॿाहिरि ईंदो त इन्हनि यारनि खे हथी को खणी कंदासीं। हाणे मूं सभिनी मसइलनि खे हिक जाइ ते दॿाए छॾियो आहे। हाणे शादी सुकून सां थींदी। बाबा साईं, महफ़िल जो प्रोग्राम कंदो? महफ़िल खां सवाइ शादी सम्झ त कांध पोइ आहे। महफ़िल त ज़रूर कराइबी। सजण दुश्मन खे सभिनी खे घुराइबो। दादा कार्ड तयार आहे, हाणे ॿुधायो त कंहिंखे कंहिंखे ॼणा। जीअं मां समूरा कार्ड संगत वटि पुॼाए छॾियां। सजणनि खे त दावत ॾियणी आहे, पर हुन सां गॾु दुश्मननि खे बि दावत ॾियणी आहे। इन लाइ सजावल खे शादीअ जी दावत जो कार्ड वञणु घुर्जे। सजावल खान इन ॻाल्हि जे क़ाबिल त न आहे कि तव्हांजी शादी जो कार्ड वञी ॾेई ॾियां। सजावल खे मां पंहिंजे सीने अंदरि सांढणु नथो चाहियां, पर हुनखे पंहिंजी शादीअ जी ख़ुशीअ जो दावतनामो ॾेई करे हुनजो अंदर थो साड़णु चाहियां। इन लाइ शादीअ जो पहिरियों कार्ड सजावल वटि पहुचणु घुर्जे। हाज़िर दादा, पहुची वेंदसि। मां चवां थी तूं हाणे ठर न कर। तूं ऐं मां सुभाणे हाकमज़ादे जे रिश्ते जी ॻाल्हि था कयूं। जेकॾहिं हुननि खे पंहिंजो करणो हूंदो त इनकार कोन कंदा। तोखे तकड़ कड़ी वरायो आहे, सब्र नथी करे सघी छा? मूं ॿुधो आहे त अमीना वज़ीर जे लाइ रिश्तो ॻोल्हींदी थी हुते। जेकॾहिं हू रिश्तो ॻोल्हे आई ऐं उन छोकिरी जे मथां पोती विझी आया न त हुननि खे बहानो मिली वेंदो। ऐं हू चवंदा तव्हां अॻु में अचो हा न त तव्हां असां इनकार न कयूं हा, ऐं रंदे असांखे मयारी करे विझंदा। इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे। जेकॾहिं सोटरारनि खे को मौक़ो मिलियो न, लांग वराइण में देरी न कंदा। इन करे चवें थी त हल हुननि सां सुभाणे ॻाल्हायूं। जेकॾहिं रिश्तो वठनि था त पाण में ॻंढिजी पवंदासीं। जेकॾहिं इनकार कयूं त पोइ सुभाणे असां में का उमेद न रखंदा। सोटारनि खे जेकॾहिं हया ऐं शर्म हूंदो न तो मुंहिंजी इज़त रखंदा ऐं सोचींदा त सौट खे जवाबु न ॾियणु घुरिजे। मूंखे बि इहा ई उमेद आहे।
त ख़ुदा कंदो हू असांजी इज़त रखंदा। नंढे लाकू पादरनि में हुआ कहिड़ी इज़त आहिनि। इहो सिर मथां मुंहिंजो हथु हुन जो अॼु ताईं कंधु खणी पिया था घुमंदा वतन। सभिनी खे ख़बर आहे त लाला या वज़ीर सां उचायोसीं त सिजावल ख़ान असांजो झण बचो रुलाए छॾींदा। हाणे घणो न सोचो, सुबुह जो सवेरे उन जे घर निकिरी हलंदासीं जीअं हू सभु घर हुजनि। जेकॾहिं हिकु बि को ॿाहिरि हूंदो न त हुननि खे असांखे टारण में बहानो मिली वेंदो। पर पहिरियां उन्हनि न्यापो त करे छॾियो। जेकॾहिं असां हुननि ॾे न्यापो कयोसीं न त हू पाण में सलाह करे वठंदा ऐं सभु जवाब हुननि ते ठहियल ठोकियल हूंदा। ईअं ओचितो हलंदासीं त जवाब जो मौक़ो ई कोन मिलंदनि। अड़े हेॾे तूं त चोरनि वारा वर वकण ॾेढ सिखी। चोर जी ज़ाल आहियां, इहो हिते सिखंदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।